सूबाई वज़ीर लाइव स्टॉक एनिमल हस्बेंड्री ऐं फिशरीज़ मोहम्मद अली ख़ान मलकानी जे हुकुम ते सिजावल ज़िले में मौसमी बीमारियुनि खां बर वक़्ति बचाव जा टीका लॻाया पिया वञनि त जीअं रोपायो माल मूज़ी मर्ज़ खां बची सघे। डिप्टी कमिश्नर सिजावल ज़ाहिद हुसैन रिंद ऐं सेक्रेटरी लाइव स्टॉक काज़िम अली जतोई, डायरेक्टर जनरल रफ़ीक अहमद मेमन ऐं डायरेक्टर सिंध रियाज़ अहमद अब्बासी बे हिदायतूं जारी कयूं आहिनि त हर ॻोठ ऐं हर शहर में वञी करे वैक्सीन लॻाई वञे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक एनिमल हस्बेंड्री सिजावल डॉक्टर अब्दुल अज़ीज़ अब्बासी साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सिजावल जे मालबंदनि जे हर ॻोठनि में चौपाए माल खे ख़तरनाक बीमारियुनि खां बचाव जा हिफ़ाज़ती टीका बर वक़्ति लॻाए रहिया आहियूं त जीअं मालबंदनि खे नुक़सान खां बचाए सघूं। चौपाया माल तंदुरुस्त थींदो, मालबंद खुशहाल थींदा। डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक एनिमल हस्बेंड्री सिजावल चयो त असांजो डिस्पेंसरियूं सेंटर हॉस्पिटल मौजूदु आहिनि, उते नाला दर्ज कराए पंहिंजे क़ीमती जानवरनि खे बचाव जा हिफ़ाज़ती टीका लॻारायो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।